हालाणे हक़ सच लिखण में का मुश्किलात पेश नाहे ईंदी। जेकॾहिं हक़ सच लिखंदड़ मज़बूत इरादनि वारो कलम धणी आहे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हालाणे प्रेस क्लब पारां पाकिस्तान जे नाले वारे सहाफ़ी ज़ोहेब ज़रदारी जे ॾिनल मान में आजियाणीअ वारी तक़रीब खे ख़िताब कंदे ज़िंदगी मीडिया ग्रुप जे सरवाण ज़ोहेब ज़रदारी आजियाणी तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त जेकॾहिं ज़र्द सहाफ़त कंदड़ सहाफ़ियुनि खे कारूं खपनि, बंगला खपनि ऐं ॿियूं मराहतूं खपनि त वञी को ॿियो कारोबार कनि। सहाफ़त में रही करे सहाफ़त जे पेशे खे बदनाम न कनि। सहाफ़ी हक़ सच लिखी मज़लूम माण्हुनि जा साथारी बणिजनि, न ई कंहिं मीर पुर भोतार जी मुंशी बणिजनि। पोइ ॾिसो त ही मुआशिरो सहाफ़ी खे कीअं थो पंहिंजी दिलनि में जॻह ॾिए। पाकिस्तान में सहाफ़ी गैर महफूज़ थियो वियो आहे। JUI अॻवान एडवोकेट हाई कोर्ट मुफ्ती सैयद हमादुल्लाह शाह तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त प्रेस क्लब मज़लूम माण्हुनि जो आख़िरी दरवाज़ो आहे। ज़ोहेब ज़रदारी बहितरीन एंकर आहे जंहिं हमेशह सिंध जो केस विढ़ियो आहे। पंहिंजे कलम जे नोक ते हक़ सच लिखी करे पाण खे सरख़ुरू करायो आहे। सिंधी अदबी संगत शाह हालाणे जे काउंसलर शाइर अदीब इक़बाल गाढ़ी चयो त हुन दौर में सच लिखण, सच ॻाल्हाइण, सच चवण, सच खे ॿुधण ऐं सच खे ॿुधण खां पोइ बर्दाश्त करण हर माण्हूअ जे वस जी ॻाल्हि नाहे। सहाफ़ी हक़ सच लिखी दुश्मनियूं खणनि। मोट में इदारनि खे बि पंहिंजनि सहाफ़ियुनि जो तहफ़्फ़ुज़ करणु घुरिजे। ज़िंदगी अख़बार जे रिपोर्टर सैयद सजाद अली शाह ॻाल्हाईंदे चयो त ज़िंदगीअ जो साथ रहियो त ज़िंदगी मीडिया ग्रुप सां मुकमल साथ ॾिबो। हक़ सच लिखी नालो कमाइबो। प्रेस क्लब जे सदर सैयद जानी शाह चयो त ज़ोहेब ज़रदारी जहिड़नि भलोड़ सहाफ़ियुनि खे ज़र्द सहाफ़त कंदड़ सहाफ़ी घटि पसंदि कंदा आहिनि, पर ज़ोहेब ज़रदारी पंहिंजियुनि काविशुनि कोशिशुनि सां सहाफ़ती इदारनि में इहो मक़ाम बणायो आहे जंहिंजे पंहिंजी हिकु शानदार तारीख़ आहे। सहाफ़ी शहरयार जोखियो ख़िताब कंदे चयो त ज़ोहेब ज़रदारी सहाफ़त में मिसाली किरदार आहे जंहिंखे हमेशह यादि रखियो वेंदो। एडवोकेट अल्ताफ़ अली हेसबानी ख़िताब कंदे चयो त सहाफ़त ऐं वकालत जहिड़ी आहे। असां बि हमेशह मज़लूमनि जी तर्जुमानी कई आहे। डॉक्टर अनवर ज़रदारी ख़िताब कंदे चयो त ज़ोहेब नंढपिण